ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ है 27/6/2022। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हां हिन बेहद लीला रूपी नाटक खे ॼाणंदा आहियो। तव्हां आहियो हीरो पाठधारी। तव्हांखे बाप अची करे जागृत कयो अथई। प्रश्न आहे, बाप जो फरमान कहिड़ो आहे जंहिंखे पालन करण सां विकारनि जी पीड़ा सां बची वेंदासीं? उत्तर आहे, बाप जो फरमान आहे, पहिरियों 7 रोज़ भट्टे में वियो। तव्हां ॿारनि वटि कोई जॾहिं आत्मा ईंदी आहे त जॾहिं कोई आत्मा 5 विकारनि सां पीड़ित ईंदी आहे त हुनखे चओ कि 7 रोज़ जो टाइम खपे, कम से कम 7 रोज़ ॾियो त तव्हांखे असां सम्झायूं कि 5 विकारनि जी बीमारी कीअं दूरि थींदी। जास्ती प्रश्न उत्तर करण वारनि खे तव्हां चई सघंदा आहियो कि पहिरियों 7 रोज़ जो कोर्स करो। गीता आहे ओम नमो शिवाय। ओम शांति। ॿारनि बाप जी महिमा ॿुधी। इहे जो बेहद जी लीला रूपी नाटक आहे, हुनजी लीला जे आदि मध्य अंत खे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। उहे माण्हू सम्झंदा आहिनि कि ईश्वर जी माया अपरंपार आहे। हाणे तव्हांजी बुद्धि में जागृति आई ऐं तव्हां सॼी बेहद जी लीला खे ॼाणे चुकिया आहियो, परंतु यथार्थ रीति जीअं बाप सम्झाइनि था हीअं ॿार नंबरवार पुरुषार्थ अनुसार ई सम्झाए सघंदा आहिनि। मनुष्य हुन एक्टर्स खे ॾिसण जे लाइ हुननि जे पिछाड़ी भॼंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो इहो बेहद जो ड्रामो आहे जो दुनिया जे मनुष्य न ॼाणंदा आहिनि। घायल बि आहे न, मनुष्य कुंभकर्ण जी असली नींद में सुम्ही पिया आहिनि। हाणे रोशनी मिली आहे न, जॾहिं तव्हां जाॻंदव तॾहिं त तव्हां जाॻिया आहियो न। बाबा हाणे असांखे रोशनी ॾिनी अथई, कहिड़ी ज्ञान जी रोशनी, त असां जाॻिया आहियूं। इहो बि चईंदासीं कि तव्हां सभु सुम्ही पिया हुयासीं, हाणे तव्हांखे पुरुषार्थ करिणो आहे। उहो त चई ॾींदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी आहे, उहो पंहिंजे सां अहिड़ी ॻाल्हियूं करे न सघनि। पाण सां तव्हांखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि। असां आत्मायूं बाप सां मिलियूं आहिनि। बाप केतिरो असांखे जागृत कयो अथई। जो बि ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि उहे असांखे पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। बाबा चए थो कि इहा बेहद जी लीला आहे, उन में मुख्य एक्टर डायरेक्टर क्रिएटर केरु उहो ॼाणंदा आहिनि। हिन करे तव्हां पुछंदा आहियो कि हिन नाटक में केरु केरु मुख्य एक्टर आहे। शास्त्रनि में लिखियलु आहे, कौरव सेना में केरु वॾा, पांडव सेना में केरु वॾा। हिते पोइ आहे बेहद जी ॻाल्हि, मूल वतन, सूक्ष्म वतन, इहो आहे स्थूल वतन जे आदि मध्य अंत खे ॼाणणो आहे। ऐं ब्रह्मा विष्णु जो पाठ हिते हलंदो आहे न। विष्णु जा 2 रूप, विष्णु जो रूप आहे एम ऑब्जेक्ट, इहा पद पाइणो आहे। ॻाईंदा बि आहिनि न, ब्रह्मा देवी देवताए नमः, पोइ चई छॾंदा आहिनि शिव परम पिताए नमः। उन्हनि खे निराकारी चईंदा आहियूं, परम पिता परमात्मा चईंदा आहियूं त बाप थियो न। सिर्फ़ु परमात्मा चईण सां पिताक्षर न ईंदो आहे, त सर्वव्यापी चई छॾंदा आहिनि। इन करे परम पिता परमात्मा चइणो खपे। इन करे मनुष्य परमात्मा चईंदा आहिनि त कुझु पोइ सर्वव्यापी चई छॾंदा आहिनि, त कुझु सम्झ में न ईंदो आहे। जीअं तव्हां बि पहिरियों न सम्झंदा हुया, बाप अची करे पतितनि खे पावन ठाहींदो आहे, इहे कंहिंखे पतो न आहे। तव्हां ॿार हाणे केतिरा समझदार थिया आहियो न। आदि खां वठी करे अंत ताईं तव्हां सभु कुझु ॼाणे विया आहियो। ड्रामा ॾिसण जो पहिरियों वेंदा आहिनि त ज़रूरु आदि मध्य अंत ॾिठो हूंदो न, ऐं बुद्धि में रहंदो असां इहे ॾिठो आहे, तॾहिं त अञा ताईं कृष्ण जो जनम ॾींहुं मल्हाइनि था। पोइ बि चाहना उहे ई जीअं दुनिया में बि ड्रामो ॾिसंदा आहिनि त पहिरियों सॼो यादि रहंदो अथनि। पोइ बि चाहना हूंदी आहे ॾिसण जी, त ॾिसंदा बि आहिनि। हुते घड़ी ॾिसंदा आहिनि न, त हिते ॾिसो, हिते बि त जीअं आत्मायूं शुरू खां इहे सभु ॾिठा आहिनि, सुख शांति, कृष्ण जो जनम, त उहे ई आत्मायूं कृष्ण जो जनम मल्हाइनि थियूं। बाक़ियुनि खे ख़ुशी नथी थिए, ॾेखा देखी करनि था। लेकिन
महत्व सां त उहो ई मनाए सघंदी हुई न, त जवाब चईंदो आपे ही पूज्य आपे ही पुजारी। असां ई ख़ुदि पूज्य हुयासीं, असां ई पोइ इहे सभु पंहिंजे देवी देवता में जो ख़ुशियूं हुयूं उहो कंहिं न कंहिं रूप में मनायूं था। उहो त हद जो नाटक हूंदो आहे तव्हांजो आहे बेहद, तव्हां बेहद जे नाटक खे ॼाणे हुया आहियो। सत्युग में प्रालब्ध वञी करे पाईंदासीं, पोइ इहे नाटक भुलिजी वेंदासीं। वरी समय ते इहे वरी खां 5000 साल खां पोइ इहो ज्ञान मिलंदो, त इहे बि सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। कोई बि ॻाल्हि में प्रश्न उत्तर करण जी दरकार न रहंदी आहे। 70 रोज़ भट्टी जे लाइ चइबो आहे न, परंतु 70 रोज़ वेहण बि ॾाढो मुश्किल आहे। ॿुधण सां ई घबराए वठंदा आहिनि। 70 रोज़ सम्झाइबो आहे, ईअं छो था चऊं? ॾिसो के डॉक्टर जी दवाई कंदा उहो बि महीने जो कोर्स ॿुधाईंदो आहे, त करणी पवंदी आहे न। हिते बि बाबा विच विच में उहो चेकअप कराइण लाइ बि चईंदो आहे, त उहो बि वञिणो पवंदो आहे। त हिते बि आत्मा जी बीमारियूं ठीकु थींदी न। छो जी अधु कल्प सां तव्हां रोगी ठहिया आहियो। 5 विकार रूपी भूत तव्हांजे मथां लॻल आहिनि। हाणे हुननि सां तव्हां पीड़ित आहियो। तव्हांखे युक्ति ॿुधाईंदासीं कि कीअं इहे पीड़ा सां छुटी सघंदा आहियो। बाप खे यादि करिणो आहे, जंहिंसां तव्हांजी पीड़ा हमेशह जे लाइ ख़तम थी वञे। बाप जो फरमान आहे कि 70 रोज़ भट्टी में वियो। गीता भागवत जो पाठ रखंदा आहिनि त बि 70 रोज़ विहारंदा आहिनि। इहे बि भट्टी आहे, सभु त न वेही सघंदा। कोई काथे अॻियां हली करे ॾाढा वृद्धि के पाईंदा। इहे सभु आहे रुद्र ज्ञान यज्ञ जी शाखायूं। अर्थात सभु मधुबन में न अची सघंदा, इन करे बाबा अलॻि अलॻि सेंटर्स ऐं गीता पाठशाला ई ठाही अथई। जीअं बाप जा ॾाढा नाम रखियल आहिनि न, वैसे इहे रुद्र ज्ञान यज्ञ जा बि ॾाढा नाम आहिनि। रुद्र चइबो आहे परम पिता परमात्मा खे। सो त तव्हां ॼाणंदा ई आहियो। राजस्व अश्वमेघ अर्थात हिन रथ हिन यज्ञ में स्वाहा करणो आहे असांखे। बाक़ी वञी करे आत्मा रहंदी, सभिनि जे शरीर स्वाहा थी वेंदा। होलिका थी वेंदी आहे न, विनाश जे समय सभिनि जा शरीर हिन यज्ञ में स्वाहा थी वेंदा। सभिनि जे शरीरनि जी आहुति पाइणी आहे न, परंतु तव्हां बाप सां पहिरियों वरसो वठो था। ॼाणंदा त सभी खे आहियो, ऐं बाबा असांखे जो ॿुधायो अथई सभु कुझु ॼाणियो आहे न। ऐं वेंदा त सभी। रावण जो ॾाढो वॾो परिवार आहे न, तव्हांजो सिर्फ़ु इहो छो नंढो सो दैवी परिवार। आसुरी परिवार त केतिरो वॾो आहे न। इहे कोई देवता ठाहिण वारा थोरी आहिनि जो ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया आहिनि, उहे निकिरी ईंदा। बाक़ी सभु रावण जो परिवार पोइ द्वापर में ईंदो, द्वापर खां वरी ईंदो परम पिता परमात्मा ब्रह्मा मुख द्वारा मुख वंशावली रची अथई न। ब्रह्मा बाबा सम्झायो अथई पहिरियों हमेशह स्त्री खे एडॉप्ट कंदा आहियूं, पोइ रचना रचंदा आहिनि। उहो त आहे कुख वंशावली। दुनिया में कुख वंशावली हूंदी आहे। इहे सॼी रचना बाबा जी मुख वंशावली आहे। तव्हां उत्तम ठहियो न, छो जी तव्हां श्रेष्ठाचारी ठहींदा आहियो न। तव्हांखे सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे, छो जी ब्राह्मणनि खे बाप वटि ई वञिणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो वापसि घर अची करे पोइ असां सत्युग में ईंदासीं, त सभी आत्मायूं वेंदियूं, लेकिन असां बाबा जे नज़दीक में हूंदासीं। बाबा जे पहिरियों तनो, पहिरियों शिव बाबा, पोइ युगल दानो, पोइ असां सभु आत्मायूं। त ॾाढा माण्हू सम्झंदा बि आहिनि, वरी बि 70 रोज़ ॾींदा न आहिनि। त सम्झायो कि इहे पंहिंजे घराने जा, त सम्झिजो इहे पंहिंजे घराने जा अनन्य न आहिनि। अनन्य जो हूंदा उन्हनि खे ॾाढो सुठो लॻंदो, कई 5-8 ॾींहं बि रही वेंदा आहिनि, पोइ संग न मिलण जे कारण गुम थी वेंदा आहिनि। विनाश नज़दीक ईंदो त सभिनि खे हिते ई अचिणो आहे। राजधानी स्थापना थियणी आहे न। नंबरवार कीअं? नंबरवार जीअं कल्प पहिरियों पुरुषार्थ कयो हूंदो, उहो ई हाणे बि अची करे कंदा। तव्हांजी बुद्धि में आहे असां बाप खां वरसो था वठूं पुरुषार्थ अनुसार।
जेतिरो असां यादि कंदासीं कर्मातीत ठहींदा वेंदासीं ओतिरो उते ऊंच पद पाईंदासीं। पहिरियों पहिरियों सृष्टि सतो प्रधान हुई, हाणे तमो प्रधान आहे। भारत खे ई प्राचीन चईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो सो देवता ठहूं था, पोइ 84 जन्म पास कया, हाणे पोइ असां बाप वटि आया आहियूं वरी खां वरसो वठणु। तव्हां बाप आया आहिनि असांखे पावन ठाहिण, पतित ठाहींदो आहे रावण। असां बेहद जे मुख्य ऑल राउंड पाठधारी आहियूं। असां बेहद जा मुख्य ऑल राउंड पाठधारी आहियूं। सूर्यवंशी चंद्रवंशी चक्कर लॻाए करे हाणे सूर्यवंशी खां पोइ चंद्रवंशी वैष्णु शूद्रवंशी पोइ हाणे ब्राह्मण वंशी रहिया आहियूं। ब्राह्मण त ज़रूरु खपनि न, ब्राह्मण आहे ई चोटी, ब्राह्मण चोटी रखवाईंदा आहिनि न। देवता धर्म बि वॾो आहे, इहे त बुद्धि में आहे न। इहे असां बेहद ड्रामा में ऑल राउंड पार्ट वॼाइण वारा आहियूं। इहे वर्ण भारत जे लाइ ई ॻायल आहिनि, अक्सर करे विष्णु खे ई ॾेखारींदा आहिनि न। उन्हनि में शिव बाबा ऐं ब्राह्मणनि जी चोटी उड़ाए छॾी अथनि, विराट रूप से ॾेखारींदा आहिनि। हाणे उहो ॾेखारींदा न आहिनि। हाणे तव्हांजी बुद्धि में 84 जन्मनि जो राज वेठियो, तव्हां केतिरा जन्म वठंदा आहियो, ॿिया धर्म वारा केतिरा जन्म वठंदा आहिनि। हिकु जहिड़ो जनम त कोई वठी न सघे। पुठियां अचण वारे जे जन्म कम थी वेंदा रहंदा आहिनि, मतिलबु नंबर कम थींदो रहंदो आहे। पहिरियों पहिरियों अचण वारनि जा 84 जन्म चईंदासीं, सभु थोरी सूर्यवंशी में ईंदा। इहे बि हिसाबु आहे न, इनखे डिटेल चइबो आहे। ॾाढा ॿार भुलिजी वेंदा आहिनि। स्कूल में बि फर्स्ट सेकेंड थर्ड ग्रेड हूंदी आहे न, पहिरियों पहिरियों नज़र टीचर जी फर्स्ट ग्रेड वारनि जी तरफ़ वेंदी त तव्हांजी बुद्धि में सॼी रोशनी आई। बाक़ी हिकु हिकु जी डिटेल में त छा वञो, हिकु हिकु जी डिटेल में त वञी न सघंदा आहियो। बाबा नट शेल में असांखे ज्ञान थो ॿुधाए। हाणे असां इहे सोचूं सत्युग में असां छा छा कंदा हुयासीं, पहिरें जन्म में कीअं, पोइ ॿिए में, ईअं अगरि डिटेल में वञणु चाहियूं त पोइ वञी न सघंदा आहियूं न। मुख्य मुख्य ॻाल्हियूं बाबा ॿुधाईं की उते छा छा थींदो। मुख्य धर्मनि जे बारे में बि बाबा सम्झायो अथई। सॼी ड्रामा जी लीला खे बुद्धि में रखंदे हुए पोइ बि तव्हां सम्झंदा आहियो की असांखे बुद्धि में रखी, पोइ हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां सभिनि खे हाणे वापसि वञिणो आहे। जेसि ताईं असां कर्मातीत अवस्था खे पाईंदासीं तेसि ताईं गोल्डन एज जे लाइक़ु ठही वेंदासीं। मतिलबु जॾहिं असां ठही वेंदासीं त कर्मातीत थी वेंदासीं। बाप खे यादि करण सां असांजी आत्मा पवित्र ठही वेंदी। पोइ चोलो बि असांखे पवित्र मिलंदो, सतयुग में चोलो पवित्र मिलंदो। बाप खे यादि कंदे कंदे असां गोल्डन एज में हली हलंदासीं। पंहिंजो टेम्परेचर ॾिसणो खपे। जेतिरो ऊच वेंदो ओतिरो असांजो ख़ुशी जो पारो चढ़ंदो वेंदो। मतिलबु असांजी स्थिति सुठी थींदी थी वञे, आत्मा में आत्मा सतो प्रधान जी तरफ़ वञे थी। उहो कीअं पतो लॻंदो की असां में ख़ुशी, नेचुरल जो ख़ुशी हूंदी आहे न, घड़ी घड़ी अंदरि ख़ुशी जी उमंग ईंदा रहंदा, ख़ुशी वधंदी वेंदी। ख़ुशी वधे थी त हिन जो मतिलबु असांजो पुरुषार्थ ठीकु थो हले। हेठि लहण सां ख़ुशी जो पारो हेठि अची वेंदा। सतो प्रधान सां हेठि तरंदे तरंदे हाणे बिल्कुलु तमो प्रधान थी वेंदा आहियो। हाणे वरी खां बाबा असांखे सतो प्रधान थो ठाहे। हाणे बाप सम्झाइनि था, पोइ बि माया घड़ी घड़ी भुलाए छॾिजी आहे। इहा आहे माया सां युद्ध। माया जे वश ॾाढा थी वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि सची दिलि ते साहिब राज़ी हूंदो आहे। केतिरे अबलायूं बाप की यादि, बाप जी यादि में सची दिलि सां रहंदियूं आहिनि। प्रतिज्ञा कयलु आहे की असां कॾहिं बि विकार में न वेंदासीं। विघ्न त ॾाढा पईंदा आहिनि न, प्रदर्शनी आदि में केतिरा विघ्न विझंदा आहिनि, ॾाढा फ़कुर सां ईंदा आहिनि। हिन करे संभाल बि ॾाढी करणी खपे। मनुष्य जी वृत्ति ॾाढी ख़राबु रहंदी आहे। पंचायत राज्य आहे न, पोइ सत्युग में हूंदा 100% रिलीजियस, राइटियस, लॉफुल,
सॉल्वेंट दीती गवर्नमेंट। सो सप्तक में कहिड़ी हूंदी? 100% रिलीजियस, राइटियस, लॉफुल ऐं दीती गवर्नमेंट हूंदी। तव्हां ॿारनि खे ॾाढी महिनत करणी आहे। चित्र बि ॾाढा ठाहींदा रहंदा न। एतिरा वॾा चित्र हूंदा जो मनुष्य दूर खां ई पढ़नि। इहे त ॾाढी सम्झण ऐं सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि, जंहिंसां मनुष्य सम्झे की बराबरि असां स्वर्गवासी हुयासीं, हाणे नरकवासी थी विया आहियूं, पोइ पावन ठहिणो आहे। ड्रामा जो राज बि सम्झाइणो आहे। ये चक्कर कीअं फिरंदो आहे, केतिरो समय लॻंदो आहे। असां ई विश्व जा मालिक हुयासीं, अॼु त हिकदमि कंगाल थी विया आहियूं। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न, इहे बि पंहिंजे विक्रमनि जो फल जो भोगणो पवंदो आहे। हाणे बाप कर्मातीत अवस्था ठाहिणु आयो आहे। भारत छा हुयो, हाणे छा थी वियो आहे। हाणे हिन युद्ध में सॼी दुनिया स्वाहा थी वेंदी। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। बाप चईंदो आहे ख़ूब पुरुषारत करे महाराजा महारानी ठही करे ॾेखारियो। चित्रनि ते ॾाढो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। बुद्धि में इहे ई यादि रहे की असां केतिरा ऊच हुयासीं, पोइ केतिरा हेठि अची करे किरिया आहियूं। किरल उहे त ॾाढा तव्हां वटि ईंदा। गणिकाए अबलाइन खे बि उठाइणो आहे। उन्हनि खे बि जॾहिं तव्हां उथायो तॾहिं तव्हांजो नाम बालो थिए। अञा ताईं कंहिंजी बुद्धि में वेंदो न आहे। दिल्ली में आवाज़ु निकिरणो खपे, हुते झटि नाम थींदो, परंतु अर्जुन देरी ॾेखारे में ॾींदी आहे। अबलाइन गणिकाइनि खे बि बाप केतिरो ऊचो अची करे उठाए थो। तव्हां ईअं तव्हां अहिड़े खे अहिड़े जो जॾहिं उद्धार कंदव तॾहिं नाम बालो थींदो। बाप चईंदा आहिनि हाणे ताईं आत्मा अर्जुन रजो ताईं आई आहे, अञा सुतो ताईं अचणी आहे। बाबा त चईंदा आहिनि कुझु करे करे ॾेखारियो। तव्हां ॿारनि खे त ॾाढी सर्विस करणी आहे, परंतु हलंदे हलंदे कोई न कोई ग्रहचारी वेही रहंदी आहे। कमाई में ग्रहचारी थी वेंदी आहे न, माया बिल्ली बेहोश करे छॾंदी आहे। गुलबका वाली जो खेल आहे न, ॿार त ख़ुदि सम्झी सघंदा आहिनि की बाप दादा जे दिलि ते केरु चढ़ी सघंदो आहे। संशय जी कोई ॻाल्हि न आहे। कई प्रश्न पुछंदा आहिनि इहा कीअं थी सघंदो आहे। अरे तव्हां साक्षी थी करे ॾिसो, ड्रामा में जो नूंद आहे सो पार्ट हलणो ई आहे। ड्रामा जे पटे सां किरी पईंदव, न त ड्रामा जे पटे सां किरी पईंदव। हिन करे कॾहिं बि असांखे कंहिं ॻाल्हि में संशय ते न अचिणो खपे। छो त बाबा चईंदा आहिनि कॾहिं कॾहिं कंहिंजे मथां ग्रहचारी वेही रहंदी आहे त ईअं उल्टा सुल्टा संकल्प बि हलंदा आहिनि न। संशय जी कोई ॻाल्हि कोन्हे। कई प्रश्न पुछंदा आहिनि इहे कीअं थी सघंदो आहे। अगरि बाबा जे ज्ञान में कुझु ठीकु नथो लॻे, सम्झ में नथो अचे त जंप करे छॾो, हुनखे छॾो, ॿियो कोई जेको पॉइंट सुठो थो लॻे हुन रीति हलो। ड्रामा में जो नूंद आहे सो पाठ हलणो ई आहे। ड्रामा जे पटे सां किरी पईंदा आहिनि। जंहिंखे सम्झ में ईंदो आहे उहो न किरंदा आहिनि। तव्हां छो किरंदा आहियो? ड्रामा में जो नूंद आहे उहो ई थींदो न। भारत में हज़ारनि खे साक्षात्कार थींदो आहे। इहो छा आहे? एतिरी आत्मायूं निकिरी करे ईंदियूं छा? इहे सभु ड्रामा जो खेल सम्झण जो आहे। हुन में संशय जी कोई ॻाल्हि कोन्हे। केतिरा संशय में अची करे पढ़ाई छॾे छॾंदा आहिनि, पंहिंजो ई खानो ख़राबु करे छॾंदा आहिनि। कोई बि हालति में संशय बुद्धि न ठहिणो आहे। बाप खे पहचानणो, पोइ बाप में संशय अची वञे त छा? ॿार ॼाणंदा आहिनि असां पतित पावन बाप वटि आया आहियूं पावन ठहिण, त घायल बि आहे न। पतित पावन खे अचिणो आहे ऐं पतितनि खे पावन ठाहिणो आहे। जो ठहींदा उहो ई पवित्र दुनिया में हलंदा ऐं अमर ठहींदा। बाक़ी जो पवित्र न ठहींदा उहो अमर न ठहींदा। तव्हां अमर दुनिया जा मालिक ठहींदा आहियो। बाप केतिरो ऊच वरिसो ॾींदो आहे। पवित्र ईअं अहिड़ा ठहींदा आहिनि आत्मायूं जो 21 जन्मनि ताईं पवित्र रहंदियूं आहिनि। सोचो बाबा हाणे असां में एतिरी शक्ति गुण ज्ञान थो भरे, एतिरी पावर थो भरे कि 21 जन्मनि ताईं असां गुणवान शक्तिवान ज्ञानवान, ज्ञान जी प्रालब्ध त हूंदी। सन्यासी त पोइ बि विकार सां जन्म वठंदा आहिनि। मतिलबु असां त जन्म बि योग बल जी पैदाइश हूंदी। अमरपुरी सां
लाइक़ु अमरपुरी जा लाइक़ु न ठहींदा आहिनि। जेका हाणे ॿार पवित्र नथा रहनि त उहा अमरपुरी में वञण जे लाइ लाइक़ु बि न ठहींदा। अमरपुरी जो लाइक़ु बाबा ठाहींदो आहे। इहा अमर कथा पार्वतियुनि खे अमरनाथ बाबा शिव ई ॿुधाईंदो आहे न। ॿार अची करे बेहद जे बाप खां वटि अची करे वरसो त वठिणो ई आहे न। हिते सागर वटि ईंदा ई आहियो रिफ्रेश थियण लाइ, पोइ वञी करे आप समान ठाहिणो आहे। त ॿारनि खे बि ॾिसो बाबा जीअं असांखे ज्ञान ॿुधाए रिफ्रेश कंदो आहे न, त असांखे बि ॿियनि खे वञी करे ईअं ई ज्ञान ॿुधाए रिफ्रेश करिणो आहे। हुननि खे बि आप समान ठाहिणो आहे। इहो ई असांजो बि धंधो आहे। बाबा बि जीअं आप समान ठाहे थो रिफ्रेश करे थो, असांखे बि ॿियनि खे आप समान ठाहिणो आहे, उन्हनि खे बि रिफ्रेश करिणो आहे। अच्छा मीठी मीठी सिकील जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कंहिं बि ॻाल्हि में संशय न उठाइणो आहे। ड्रामा खे साक्षी थी करे ॾिसणो आहे। कॾहिं बि पंहिंजे रजिस्टर ख़राबु न करिणो आहे। ॿियो आहे कर्मातीत अवस्था ताईं पहुचण लाइ यादि में रहण जो पूरो पुरुषार्थ करिणो आहे। सच्चे दिलि सां बाप खे यादि करिणो आहे। पंहिंजी स्थिति जो टेम्परेचर पंहिंजे पाण ई ॾिसणो आहे। स्थिति अर्थात असां सदा ख़ुशि रहंदा आहियूं। मुख्य ॻाल्हि बाबा इहे ई चईंदा न, हिन ज्ञान जी मुख्य प्रालब्धि इहा आहे। हिन जन्म में सत्युग में त जो मिलंदो, लेकिन हिन ब्रह्मण जीवन में बाबा छा चईंदो आहे, असांखे सभिनि खां वॾी चीज छा मिलंदी आहे? ख़ुशी, जेकी सभु दुनिया वारा ढूंढनि था, उहो ख़ुशी असांखे मिलंदी आहे। जीअं जीअं असां आत्मायूं पावन थींदा वेंदासीं, धारणा मुहूर्त थींदा वेंदासीं, त असांजी ख़ुशी कॾहिं गायब न थींदी। वरदान आहे संतुष्टता जे खज़ाने द्वारा सदा हद जी इच्छाउनि खे समाप्त करण वारा सदा संतुष्ट मणी ठहो। जंहिं वटि संतुष्टता जो खज़ानो आहे उन्हनि वटि सभु कुझु आहे। जो थोरे में संतुष्ट रहंदा आहिनि न, उन्हनि खे सर्व प्राप्तियुनि जी अनुभूति थींदी आहे। ऐं जंहिं वटि संतुष्टता न आहे त सभु कुझु हूंदे हुए बि कुझु न आहे। छो जी असंतुष्ट आत्मा सदा इच्छाउनि जे वश हूंदी आहे। हुनजी हिकु इच्छा पूरी थींदी आहे ऐं 10 इच्छाऊं उत्पन्न थियण लॻी वेंदियूं आहिनि। हिन करे हद जा इच्छा मात्रम ठहींदासीं, तॾहिं चईंदासीं संतुष्ट मणी। स्लोगन आहे स्मृति जो स्विच सदा ऑन रहे त मूड ऑफ न थी सघंदा। कॾहिं कंहिं ॻाल्हि जो असांजो मूड ऑफ थी वेंदो न, कंहिं ॻाल्हि जे कारण। अगरि ये सदा ई स्मृति रहे न, मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, त असांखे कहिड़ी ॻाल्हि जे कारण मूड ऑफ थी न सघंदो। छो जी हिन में सभु कुझु शक्तियूं गुण ज्ञान सभु स्मृति में अची वेंदा आहिनि। त अगरि तव्हांजो कंहिं ॻाल्हि जे लाइ मूड ऑफ अथव त यादि करो कि मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा, ही सभु कुझु परमात्मा जो ई आहे, बाबा जो ई आहे सभु कुझु। त बाबा खे जो ठीकु लॻंदो बाबा उहो मूंखां कराईंदो बसि। अच्छा, ओम शांति।